ए निभागो गुलड़ो सवेरे सवेरे हट बंद करे किथे पियो वञे निभागे कना पुछांस त सही। ओ गुलूड़ा ए सवेरे सवेरे हट बंद करे किथे पियो वञे उभेज ए सुरा अरे आओ त हितां आहियां तूं सवेरे दुकान बंद करे किथे पियो वञे। ए सेठे ए मुख त तो जो अपर तो अची थियो ए इन करे हट के छडे ए निकरी पयुस। अरे केड़ो अपर तो थी ए मो त इहो पे सोचो ए तो अगे किथे न किथे ए मिठोड़ो फिरी आयो हुंदो। आओ ए धक्कु रहमानी धक्कु शैतानी ए मो समझो मिठोड़े तो के कयो पूरो। अरे ने मिठोड़े मा त यार जिंद चलायम ए पो सेठे ए मो वारी तकब जरे ते गुथी बियो। ए सुरा इहो जेको सुरो है न मिठोड़ो गहीं जा 8 लख रुपया बधियो वेठो है। अरे ये 8 लख आओ 8 लख। अरे गुरुड़ा मेरी हाणी तो मरी आसी। ये सेठे ए हाणे तो जा कम लही वी ए ई सोरो ए वडो दुखियो है। अरे सरा तॾहिं त चवां थो त हाणे गुजारो करियूं। ये सेठे ये गह त गिने ही गिने। हो यार यो मिठोड़ो त मुख खे इचियो मच पियो है। ये सेठे ए इन सोरे मिठोड़े सी ए वहवार करणो ही पवंदई। अरे पो त पाण पिनण जड़ा थी विंदासे। ये सेठे ये मने पां के ए खंधे वाला पैसा ये जुड़ी वने ने ए ओ पैसा जे जुड़ी व्या न ए कम के धिके विंदासे। गुलड़ा ए मोहजे सोच मंझि आयो है त हिकु दफ़ो वरी हीर खे ॾिसां मन हुनजे बास बागे गह न विकिणिया हुजनसि। ए सेठे ए ऊ सभागो नाले जो आए ए वडो निभागो आए ए सुन्यू आए ए माइटन द नालो रखी ए नाले जी बेड़ी बोड़े छड़ी है। ए वडो निभागो पर छड़ीने गाल खे ॾिसूं था वरी हल त हलती हट खोलियूं लिया ए हल सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।